नाज़रीन, कराची एक्सप्रेस न्यूज़ ते ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। हेडलाइन अवां ॾिठियूं ते ख़बर शामिल कंदासीं त खोड़ा लॻ ॻोठ रेडर लाशारी में सीनियर सहाफ़ी कामरेड मरहूम जाफ़र लाशारी जी पहिरीं वरसी मल्हाई वई आहे। जाफ़र लाशारी यादगार कमेटी पारां कोठायल वरसी तकरीब में पीपी तलके गंबड़ जे सदर लियाकत अली शाह, नाले वारे शाइर अदीब लालण चन्ने, नज़ीर सरोही, अब्दुल रज़ाक उजण, सदरुद्दीन उर्फ शाह शेख, हलीम सुमरो, प्रोफेसर मंजूर गिलाल, अलर क्यों मंगी, लुत्फुल्ला सातो खास मेहमान तौर शिरकत कई। भरपूर लफ्ज़नि जी भेटा पेश कई वई। वरसी तकरीब के खिताब कंदे सैयद लियाकत अली शाह, अब्दुल रज़ाक उजण, हलीम सुमरो, नज़ीर सरोही ऐं ॿियनि चयो त मरहूम जाफ़र लाशारी हिकु बेबाक, बहादुर, दिलेर ऐं जाकोड़ी साहब हो। सिंध दोस्त ऐं सिंध धरती जे हलाली अरडो पुटो, बहितर तबियत जो मालिक हो। खेसि वरसी जे मौक़े ते ख़िराज तहसीन पेश करियूं था। हुन चयो त मरहूम जाफ़र लाशारी जिस्मानी तौर ते जुदा थी वियो आहे, पर रूहानी तौर ते अॼु बि गॾु आहे। हिन जहिड़े अज़ीम शख़्सियत सदियुनि में जनम वठंदियूं आहिनि। जॾहिं त जाफ़र लाशारी यादगार कमेटी जे चेयरमैन असगर लाशारी वरसी तकरीब में आयल महिमान जो शुक्रियो अदा करे खेनि भलीकार कयो। वरसी तकरीब में अब्दुल हकीम शर, असदुल्लाह समर, ओवैस लाशारी, नजफ लाशारी, मिठल, नदीम मुगल समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो कराची एक्सप्रेस न्यूज़।